नसीराबाद में टाउन कमेटी के मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जेको शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि बाज़ारुनि खां थींदो तालका प्रेस क्लब वटि पहुतो। वधीक तफ़सील हासिल कयूं था सज्जाद अब्बासी खां। जी सज्जाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, टाउन कमेटी के मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जेको शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो तालका प्रेस क्लब वटि पहुतो। उन मौके ते टाउन कमेटी के एम्प्लॉइज़ यूनियन अॻवान शेबान सियाल, अब्दुल रज़ाक जचाल, बचल शेख ऐं ॿियनि चयो त टाउन कमेटी जे समूरनि मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा फौरी तौर ते मंज़ूर कया वञनि ऐं असांजे इदारे खे ट्रेज़रीअ में ज़िम करे ऑफिशियली कमु कयो वञे। हिननि मुतालबो कयो त ट्रेज़री मुलाज़िम फोती कोटा ऐं अलाउंस समूरनि मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में ही असांजो एहतिजाज जारी रहंदो। वॾी महिरबानी सज्जाद अब्बासी। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.